सूरतुन निसा आयत नंबर 31। अल्लाह से फरमाए थो, तर्जुमो आहे औज़ बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। जेकॾहिं वॾनि गुनाहनि खां जिन खां अव्हांखे झलियो वियो पासो कंदा रहंदव त अव्हां जूं हल्कियूं मदायूं अव्हां खां मेटींदासीं ऐं अव्हांखे इज़त वारी जाइ में दाख़िल कंदासीं। माशाअल्लाह। सूरतुन निसा जी आयत नंबर 31 में अल्लाह साईं जो फरमान त ॾिसो। अस्सलाम वालेकुम। आयत जो तर्जुमो तव्हां ॿुधो। सूरह निसा जी आयत नंबर 31। अल्लाह जो शान त ॾिसो, अल्लाह जो रहम त ॾिसो। अल्लाह रहमान आहे, महिरबान आहे, रहीम आहे, करीम आहे। त अल्लाह साईं फरमाए थो त जेकॾहिं वॾनि गुनाहनि खां जिन खां अव्हांखे झलियो वियो आहे, यानी उहे वॾा गुनाह जिन खां ख़ासि तौर ते मना कयो वियो आहे क़ुर शरीफ़ में, पासो कंदा रहंदव त अव्हां जूं हल्कियूं मदायूं अव्हां खां मेटींदासीं। हल्कियूं मदायूं, मदायूं माना बुरायूं, गुनाह, हल्कियूं मदायूं, नंढा गुनाह, ठीकु आहे। मेटींदासीं माना मिटाए छॾींदासीं, ख़तमु करे छॾींदासीं। याने जिन वॾनि गुनाहनि खां असांखे झलियो वियो आहे, जेकॾहिं असां उन्हनि खां मुड़ी वेंदासीं, उन्हनि खां पासो कंदासीं त अल्लाह साईं असांजा नंढा नंढा गुनाह, नंढियूं ग़लतियूं, नंढियूं ख़ताऊं ईअं ई माफ़ु करे छॾींदो। छा त इंतिहा है रहमत जी। अल्लाह साईं चाहे थो त उनजा बंदा बख़्शिया वञनि, रहमत कयलनि में हुजनि। अल्लाह साईं असांखे सिधी राह ते हलाइण जे लाइ, असांजूं बुरायूं खां असांखे बचाइण जे लाइ असांखे कहिड़ियूं कहिड़ियूं त शयूं खोले ॿुधायूं आहिनि क़ुर शरीफ़ में। त जेकॾहिं वॾनि वॾनि गुनाहनि खां बचंदासीं, पासो कंदासीं, जेके असांखे झलिया विया आहिनि, जेको अल्लाह जो हुकुम आहे, नंढा गुनाह त अल्लाह ईअं ई माफ़ु करे छॾींदो। ऐं पोइ अॻियां छा आहे, ऐं अव्हांखे इज़त वारी जाइ में दाख़िल कंदासीं। मान, मर्तबो, इज़त थी सघे थो इन जो मतिलबु जन्नत बि हुजे। त अल्लाह साईं जो हुकुम आहे। ऐं वॾा वॾा उहे गुनाह कहिड़ा आहिनि, ख़ासि तौर ते ज़िक्र थियल आहे। सभिनी खां वॾो गुनाह शिर्क, कुफुर, क़तल, कंहिंजो माल फॿाइणु, कंहिंजो हक़ु विञाइणु, कंहिंजो हक़ु मारणु, कंहिंजो इस्तेसाल करणु, बेशुमार लिमिट आहे हिकिड़ी। त इन्हनि गुनाहनि खां जेकॾहिं असां बचंदा रहूं, इहो सोचे करे त इहो अल्लाह जो हुकुम आहे, इन्हनि खां बचिणो आहे, ईअं असांखे ना ई करिणो। त ईअं खणी सम्झो त इनाम जे तौरु ख़ुशि थी अल्लाह साईं असांजूं नंढियूं नंढियूं ग़लतियूं, नंढड़ा नंढड़ा गुनाह माफ़ु करे छॾींदो पंहिंजो पाण, ऐं असांखे इज़त ऐं मान ऐं मर्तबो ॾींदो। ऐं उहे नंढा नंढा गुनाह अहिड़ा बि आहिनि जिन खे असां गुनाह बि न सम्झंदा आहियूं। उन खां पहिरियों बि असां इहो डिस्कस करे चुका आहियूं त ॿिए जूं बुरायूं करणु, गिलाऊं करणु, मज़ाक उॾाइणु, कंहिं ते अजीब अजीब नाला रखणु, कंहिं ते तोहमत हणणु, कंहिं ते बसि वधीक नथी चवां, इंसान जी फितरत आहे, ठीकु आहे न। का नंढा खोड़ बेशुमार गुनाह आहिनि, कहिड़ा कहिड़ा ॻणायां। त रहमत जी इंतिहा ॾिसो त जेकॾहिं उन्हनि जे हुकमनि ते हलूं था, अल्लाह जी फरमान बरदारी कयूं था, वॾनि वॾनि गुनाहनि खां बचूं था, सोचे सम्झी अल्लाह जो हुकुम सम्झी अमल था कयूं, त इहो सभु कुझु असांखे ना ई करिणो। त असांखे उनजो अल्लाह साईं ख़ुशि थी यकीननि असांखे नवाज़े थो, ऐं पोइ उहे असांजूं नंढियूं नंढियूं ग़लतियूं असांखां ख़तमु थो करे, माफ़ु थो करे, बख़्शे थो। ऐं उहे नंढियूं नंढियूं ग़लतियूं जिन खे असां ग़लतियूं बि नथा सम्झूं, ऐं क़यामत जे ॾींहुं उहे अंबार थी साम्हूं ईंदियूं, जो असां चवंदासीं त मूं केॾी महिल कयूं, छो त असां उन्हनि खे गुनाह सम्झूं ई नथा न। नंढा नंढा गुनाह जेके आहिनि उन्हनि खे असां गुनाह नथा सम्झूं, ऐं बिना सोचे सम्झे कंदा था वञूं, ऐं पाण खे सम्झूं था असां त हक़ ते आहियूं, असां त कुझु कयो ई न। त हिकु त मुहतात रहणो आहे, नंढियूं ग़लतियूं बि असांखे करणियूं त कोन्हनि। उन्हनि जे बारे में बि वाज़े हुकुम आहे, जिन मां कुझु आयतूं मां शेयर कंदी रही आहियां। तव्हां ॾिसणु चाहियो त गुज़िरियल जेके आयतूं मां शेयर कयूं, तर्जुमो या थोरी घणी सम्झाणी मुंहिंजे हिसाब सां, त उहे तव्हां ॾिसी सघो था। त असां जेकॾहिं अल्लाह जी फरमाबरदारी कयूं ऐं उन्हनि वॾनि गुनाहनि खां बचियूं, त पोइ अल्लाह असांखे माफ़ु करण वारो आहे। असांजूं नंढियूं नंढियूं ख़ताऊं उहे असांजूं गॾु गॾु ख़तमु थींदियूं रहंदियूं, मेटबियूं रहंदियूं, बख़्शबियूं रहंदियूं, माफ़ु कयूं वेंदियूं। इहो रहमत आहे, उहो अल्लाह जो नवाज़ण जो हिकिड़ो अंदाज़ आहे पंहिंजे उन्हनि नेक बंदनि खे जेके उनजे हुकुमनि जी फरमाबरदारी कनि था। पर इन जो इहो मतिलबु न आहे त वॾनि गुनाहनि खां त असां बचूं था, हलो ठीकु आहे, शिरक बि नथा कयूं, कुफुर बि नथा कयूं, कुझु बि नथा कयूं,
पर नंढियूं नंढियूं ग़लतियूं कंदा था रहूं त अलाह साईं असांखे पाण ई माफ़ु कंदो। इहा सोच ग़लति आहे, ईअं कोन्हे। ॼाणी वाणी जेको बि कंदासीं पंहिंजे इरादे सां, पंहिंजे रज़ा सां, पंहिंजी ख़्वाहिश ऐं मर्ज़ीअ सां, उहो त गुनाह आहे, उहो माफ़ु थोरी थींदो। अलाह साईं असांजूं ग़लतियूं बख़्शींदो, उहे गुनाह, उहे नंढा नंढा ख़राबु अमल जेके असां अणॼाणाई में करे वियासीं, असां महसूस बि न कयासीं, असां सोचियोसीं न उन बारे में त इहो बि को ग़लति आहे, इहो बि को गुनाह आहे, त अलाह असांजा अहिड़ा गुनाह माफ़ु कंदो जेके असां अणॼाणाईअ में करे वञूं। त ॼाणी वाणी कयल कोई गुनाह माफ़ु थियणो न आहे, उनजी तौबा कबी, उनजी माफ़ी वठबी ऐं उनखां आईंदा जे लाइ बि पासो कबो। सो ॾाढी प्यारी आयत हे, ॾिसी करे दिलि ख़ुशि थी वञे त अलाह केॾो त महिरबान आहे, केॾो त रहमान आहे, रहीम आहे, करीम आहे, नवाज़े थो असांखे। वॾनि गुनाहनि खां बचो, अलाह जे हुक्म ते हलो, पोइ भुल चुक जेका आहे, नंढियूं ग़लतियूं जेके आहिनि उहे अलाह माफ़ु कंदो रहंदो। माशाअल्लाह, अलाह असांखे पंहिंजे हिन कलाम खे पढ़णु, सम्झण ऐं अमल करण जी तौफ़ीक़ करे अता करे।